सिक्योरिटी फोर्सेस जो लकी मरबत में गुझे इतलाती ऑपरेशन 4 दहशतगर्द मारिजी विया। कार्रवाई दौरान एक दहशतगर्द जख्मी हालत में सोग हो। मारिजिबल दहशतगर्द टारगेट किलिंग ऐं शहरनि ते हमलनि में मुलविस हुआ। दहशतगर्दनि वटां हथियार ऐं बारूद हथ कया विया। ISPR जी पधराई। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां श्रीलंकन हममनसब जी मुलाकात। बेतरफ़े दिफ़ाई नातन ते ख़यालनि जी वठ। श्रीलंकन कमांडर पारां ख़िते में अमन इस्तेहकाम जे लाइ जारी ऑपरेशन में पाक फौज जे कामयाबियुनि जी वाखाण। GHQ आमद ते श्रीलंकन आर्मी चीफ के पाक फौज जे चुस्त दस्ते गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। श्रीलंका जे कमांडर जे शहीदनि। कराची जो मेयर मुर्तज़ा वहाब बिना मुकाबले UC चेयरमैन चूंडिजी वियो। मुर्तज़ा वहाब इब्राहिम हैदरी टाउन जे UC 8 ते बिना मुकाबले जे चेयरमैन चूंडिजी वियो। मेयर बरकरार रहण जे लाइ मुर्तज़ा वहाब जो 6 महीननि अंदर UC चेयरमैन चूंडजण जरूरी हो। सिंध में गैर कानूनी तौर कारोबार कंदड़ परडेहन के खिलाफ कार्रवाइयों कयूं पई वञनि। दुनिया में किथे भी परडेहन के गैर कानूनी तौर ते रहण की इजाजत नाहे। परडेहन के पंहिंजे मुल्क वापस वञण जे लाइ 31 अक्टूबर ताईं मोहलत ॾिनी वई आहे। सिंध जे निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो कराची के ॾोहनि खां पाक शहर बणायो वेंदो। तालीमी इदारनि में मुनशियात जी फरहामी ॿारनि जे लाइ ख़तरनाक आहे। गुटको मैनपुरी समेत ॿी मुनशियात ख़िलाफ़ ऑपरेशन जारी आहे। स्मगलिंग जे रोकथाम जे लाइ बि भरपूर कार्रवाइयूं कयूं पयूं वञनि। CPEC नए दौर में दाखिल थी चुको है। CPEC सां सनअती तरक्की, मदनियात, ज़राअत ऐं IT खे हथी मिलंदी। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ जो चीनी शहर ओरोमची में यूनिवर्सिटी जे उस्तादनि ऐं शागिर्दनि खे ख़िताब। चवे थो गॾियल सकाफ़त सां सिंकियांग पाकिस्तानियुनि जे दिलनि में ख़ासि अहमियत रखे थो। ग़ज़ा में शहरी आबादी ते ज़ुल्म जी हर मुहज़्ज़ब मुआशिरो मुज़म्मत करे रहियो आहे। सुप्रीम कोर्ट सिविलियन जे ट्रायल खिलाफ 90 ॾींहनि अंदर आम चूंडूं कराइण बाबति दरख़्वास्तूं ॿुधणीअ जे लाइ मंज़ूर करे वरितियूं। चूंडुनि बाबति चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जी सरबराही में 2 रुकनी बेंच 23 अक्टूबर ते दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी। जस्टिस एजाज़ अल अहसन जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच 23 अक्टूबर ते फ़ौजी अदालतुनि में सिविलियन जे ट्रायल खिलाफ केस जी ॿुधणी कंदी। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जे ॾह वापसीअ लाइ सिविल एविएशन अथॉरिटी ख़ासि जहाज़ खे पाकिस्तान अचण जी NOC जारी करे छॾी। ज़रियनि मूजिबि नवाज़ शरीफ़ ख़लीजी एयरलाइन बोइंग 378 ज़रिए पाकिस्तान पहुचंदो। नवाज़ शरीफ़ जो ख़ासि जहाज़ मंझंदि जो 2:30 लॻे इस्लामाबाद खां लाहौर रवानो थींदो, जेको 3:20 ते लाहौर पहुचंदो। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जी आजियां लाइ कराची हैदराबाद समेत सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां नून लीग जे कारकुननि जा क़ाफ़िला लाहौर लाइ रवाना। कराची जे सिटी स्टेशन तां क़ाफ़िलो बशीर मेमन, शाह मोहम्मद शाह, मोहम्मद ज़ुबैर ऐं खीलदास कोहिस्तानी जी अॻवानी में रवानो थियो। ड्रिग रोड स्टेशन ऐं लांडी स्टेशन ते बि कारकुननि जो वॾो अंग पहुतो। नवाज़ शरीफ़ जे हक़ में नारा। पाकिस्तान का नंबर 1 ट्रैक्टर टायर